खा अल्लाह ताला जल शानु के खून ॾाढो प्यारो हूंदो आहे। जेॾीमहिल खून इंसान जो ज़मीन ते किरंदो आहे त अर्श लोॾनि में अची वेंदो आहे, ज़मीन चुंबश में ईंदी आहे। अल्लाह ताला जल शानु जो डमर ऐं ग़ज़ब जो दरिया जोश में अची वेंदो आहे। रब फरमाईंदो मां सबूर आहियां, सबूर वारो आहियां, मुहलत बिखर सॾींदो आहियां। अन क़रीब मज़लूम के मां रब ज़ालिम खां बदिलो वठी वेंदुसि। ॾिजो ख़ुदा जी बेनियाज़ी खां कंहिंखे हथां न ईज़ायो, कंहिंखे ज़ुबान सां न ईज़ायो, कंहिंजो माल न फबायो, कंहिं मिस्कीन खे पंहिंजे ज़ुल्म जो निशानो न बनायो, बल्कि पुॼे त बाननि ते बाझ कयो। इरहमू मन फिल अर्द यरहमुकुम मन फिस समाए। तव्हां ज़मीन वारनि ते रहम कयो त आसमान वारो तव्हां ते रहम कंदो। चओ सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह। मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि। सुबुह जी ख़ैरात मुसीबतुनि खे टारे छॾींदी आहे। का मुसीबत इन ॾे ईंदी न जेको सुबुह जो ख़ैरात कंदो आहे। ॻाल्हि सम्झो? फरमाइनि था वञे वारो बंदि करे छॾियो। केॾीमहिल सुम्हो था त तव्हां पंहिंजूं चुल्हियूं उझाए छॾींदा, उझाए छॾींदा। मदीने वारे साईं जो फरमान छाजे करे? साईं फरमाइनि था बुखारी शरीफ जी हदीस आहे, जेकॾहिं तव्हां बाहि बरंदड़ छॾींदो त फासिकड़ो ईंदो जेको तव्हांजा घर साड़े छॾींदो। साहबनि जो कूओ हिकिड़ो फासिक जानवर आहे जो हीअं ॾीओ ॿरंदो आहे न। हाणे त बतियूं बिजलियूं आहिनि, अॻे ॿाहिरि में ॾीआ ॿरंदा हुआ, ॾीए में वट विझबी, तेल विझबो, पोइ हीअं जो ॿरे पियो, राति जो माण्हू सुम्ही पियो, बेख़बरी में निंड अची वई, गिफ़लत थी वई, पोइ उहे कुआ छा कंदा हुआ जो अचे उन वट खे चुंब विझी चट विझी कढंदा। उहो कुओ फासिकड़ो, उहो बदकारड़ो, उहो हीअं चुंब विझी उहो छिके हीअं ॿाहिरि खणी वेंदो। पोइ को कख पिया आहिनि, लोढ़ो आहे या मन आहे, उन खे जो बाहि लॻी वञे त घर सॼो सड़ी वञे। हिकिड़े घर खे बाहि लॻे त ॿियो घर सड़ी वञे। साईं फरमाइनि था त तव्हां राति जो सुम्हण खां अॻु में पंहिंजूं चुल्हियूं उझाए छॾियो, तव्हां पंहिंजा ॾीआ विसाए छॾियो, न त फासिकड़ो ईंदो तव्हांजा घर साड़े छॾींदो। ही मदीने वारे साईं एहतियात सेखारियो। मुसीबत जे अचण खां अॻु में बचाव जा तरीक़ा। ॻाल्हि सम्झो? दुनिया में माण्हू खे कई परेशानियूं अचनि थियूं, कई फितना, कई आज़माइशूं अचनि थियूं, उन जो एहतियात रब पंहिंजे क़ुरान में ॿुधायो। बम्बली वारा जे ॿुधाया त अमल कंदे। ॿुधण जा शौक़ीन घणेई आहियो, बाक़ी अमल उस्ताद पियो पुछे छोरा हे अलाह ताला ॿ कन छो ॾिना आहिनि? चइजे हिकिड़े मां ॿुधजे ॿिए मां कढी छॾिजे। ईअं त कोन कंदव न, ईअं त कोन कंदव न, ॿुधबो त अमल कबो न, अलाह जे क़ुरान ते अमल कबो न। फलयहज़र الذين يخالفون عن امره ان تصيبهم فتنة او يصيبهم عذاب أليم। रब जो फरमाए त भली त एहतियात कनि उहे माण्हू जेके रसूलुल्लाह जे हुक्म जी भञकड़ी था कनि। मता उन्हनि खे को फितनो अची वञे, मता उहे वॾे दर्दनाक अज़ाब में गिरफ़्तार थी वञनि। के फितने में पवण खां अॻु में, के अज़ाब के में मुब्तला थियण खां अॻु में एहतियात इहो कयो जो मुंहिंजे सोणे नबी जी फर्मा बरदारी कंदा वञो। दुनिया जा
फितना टरी वींदव आखिरत जे अज़ाब का बची वींदो। समझो जे दुनिया जे फितनन का बचण चाहियो था, गमन का बचण चाहियो था, परेशानियन का बचण चाहियो था तो मदीने वाले मीर जा फरमा बरदार बणजी वञो। जे आखिरत जे अज़ाबन का, दर्दनाक अज़ाबन का, साड़ींदड़ बाह जे अज़ाबन का बचण चाहियो था तो मुझे सोने मोहम्मद करीम जी फरमा बरदारी कयो। आखिरत जे अज़ाबन का भी छुट्टी पवंदो तो दुनिया जे दुखन का भी छुट्टी पवंदो। एहतियाती तदबीर मन हदरक कमन बशरक जेको तवा के एहतियात सिखारे न मौला अली शेर खुदा जो फरमान हजरत हैदर करार फरमाइंदा जेको तवा के एहतियात जी गाल बुधाए तो तेणु तवा के छोटकारे जी खुशखबरी दई छडी। एहतियात वाली गाल ते अमल कंदो दुखन का छुट्टी पवंदो। हां ओ मुझा प्री प्यारा जे दुनिया जे दुखन का बचण चाही तो मदीने वाले मीर जो फरमा बरदार थी। मौली साहब तकरीर करे बाजार जे चौंक में, मौली साहब तकरीर पे चौंक में जो तकरीर हले पई हेडो वारा माण्हू आया के बीर या के ॾिसण वारा के रोशे वारा के कीअं के ॿुधण वारा थींदो आहे जलसो। मौली साहब तकरीर करे त हिकिड़ो वाणियो हुजे ईसाई हो या यहूदी हो मतलब गैर मुस्लिम हो उहो बाहे बीर मौली साहब छा थो चवे गैर मुस्लिम मौली साहब जी तकरीर पे ॿुधे। मौली साहब पे चए वाह असांजो पाक नबी मिठो मोहम्मद करीम उनजी हर सुन्नत में फ़ाइदो आहे, हर सुन्नत में भलाई आहे। जंहिं बि सुन्नत ते अमल कंदो तव्हांखे दुनिया आख़िरत जी भलाई नसीब थींदी। मौली साहब पे तकरीर करे उन गैर मुस्लिम बि पीछे ॿुधी पोइ ॻाल्हियूं कंदे चई हीअ बि नबी जी सुन्नत आहे, हीअ बि नबी जी सुन्नत आहे, हीअ बि नबी जी सुन्नत आहे। इहा तकरीर हिन ॿुधी घर मोटी आयो ज़ाल ॾिनसि मानी चई ॻाल्हि ॿुध हाणे दस्तरखान लॻाए त तूं मां पुट न्याणियूं सभई गॾिजी मानी खाईंदासीं। अॻे त रोज़ जुदा खाईंदो हुई अॼु वरी छो गॾिजी अॼु मुस्लमाननि जो मौलवी पियो तकरीर करे चए पियो असांजे नबी जे हर सुन्नत में फ़ाइदो आहे। पोइ चई त इहो दस्तरखान ते गॾिजी सभई घर जा भाती मानी खाइण इहा बि असांजे नबी जी सुन्नत आहे। भला अॼु खणी इन सुन्नत ते मां बि अमल करे ॾिसां। चई भेण चरियो थियो तुंहिंजो छा वञे तूं गैर मुस्लिम मुस्लमाननि जे नबी सां तुंहिंजो छा वञे उनजे सुन्नत सां तुंहिंजो छा तूं माट करे मानी खा। चई न अॼु मां इन सुन्नत ते अमल कंदुसि। जीअं मुड़ुस ज़ोर रखे त तूं बचे गॾिजी खा बचड़नि खे बि सॾु कर माई वञे सियारे जे सिज वांगुरु पोइ ते हटंदी। हिनखे बि शक पियो भेण न मूंसां खाइण खां छो थी लवाए थी अॼु मां ईअं मानी न खाईंदुसि तूं बि खा बच्चा गॾिजी खाईंदासीं। अॼु मुस्लमाननि जे नबी जे सुन्नत ते अमल कंदासीं। ॾिठई जेॾी महिल नथी मुड़े नथो मुड़े ज़ाल चयोसि हाणे जे माफ़ी ॾी त पोइ मां तोखे असुल ॻाल्हि ॿुधायां। की छो भला छा ॻाल्हि आहे ॿुधा की न मूंखे अवल माफ़ी ॾे त पोइ ॿुधाए चए तोखे माफ़ आहे। की ॻाल्हि इहा आहे त तूं कंदो ही रोज़ मूंसां छेड़ो रोज़ हणंदो ही पागल अॼु तुंहिंजे मानीअ में मिलायुमि ज़हर त खाए मरे त मुंहिंजी जान छुटे। तो इन जे करे मां बि न पई खावां बच्चनि खे बि न पई खारायां जो तुंहिंजी मानी में ज़हर हो। की बेशक मुस्लमाननि जो नबी सचो उनजी सुन्नत बि सची। सुभान अल्लाह उन्हीं महिल उन चयो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेशक इस्लाम दीन सच्चो मुहम्मद करीम सच्चो उन जो दीन सच्चो फ़ाइदे वारो। अञा सुन्नत ते अमल ई न कयो अथमि रुॻो इरादो सुन्नत ते अमल जो इरादो कयो अथमि अॼु मुंहिंजो सिर बची पियो आहे। जेकॾहिं अमल कयां त केॾा मूंखे फ़ाइदा ई भलाई।
तो महबूब जे तरीके ते हलबो न, महबूब जे सुन्नत ते हलबो न। हाँ, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। जेको महबूब जी सुन्नत ते हलंदो आहे उन जे लाइ दुनिया में भी फायदो, कब्र में भी फायदो, आखिरत में भी फायदो। जेको सुन्नत ते अमल करे उन के सॾिबो सुन्नी, उन के छा सॾिबो? पोइ तव्हां छा आहियो? अधु ॻाल्हायो था, ईमान जी कुवत सां चओ था केरु आहियो? मां सुन्नी आहियां, मां सुन्नी आहियां, मां सुन्नी आहियां, मां सुन्नी आहियां, मुंहिंजो सुन्नत सां बसि प्यार आहे। मां सुन्नी आहियां, मां सुन्नी आहियां, मुंहिंजो सुन्नत सां बसि प्यार आहे। मुंहिंजो इश्क आहे सुहिणे अरबीअ सां, बसि मुंहिंजो बेड़ो पार आहे। बसि मुंहिंजो बेड़ो, चओ मुंहिंजो बेड़ो, मां सुन्नी आहियां, मां सुन्नी आहियां, मां सुन्नी आहियां। मां चुमंदो नबीअ जो नाम आहियां, मां पंजतन पाक जे साम्हूं आहियां। मां चुमंदो नबी जो नाम आहियां, मां पंजतन पाक जे साम्हूं आहियां। सोणे गौसे आज़म जो गुलाम आहियां, सोणे गौसे आज़म जो गुलाम आहियां। बगदाद वारे जो गुलाम आहियां। हर वली मुंहिंजो दिलदार आहे, बसि मुंहिंजो बेड़ो पार आहे। मां सुन्नी आहियां, चओ मां सुन्नी आहियां, मुंहिंजो सुन्नत सां बसि, मुंहिंजो इश्क आहे सुहिणे अरबीअ सां, बसि मुंहिंजो बेड़ो पार आहे। बसि मुंहिंजो, मां सुन्नी आहियां, मां मुंहिंजी उन सां असुल खां कोन पवे, जेको मदनीअ खे पाण जहिड़ो चवे। हा वाह, मुंहिंजी उन सां असुल खां कोन पवे, जेको अरबीअ खे पाण जहिड़ो चवे। जेको मदनीअ खे, जेको अरबीअ खे विझी धूड़ मथे में पियो थो थवे, कयो कटड़ूअ खे रब ख्वार आहे। बसि मुंहिंजो बेड़ो पार आहे, बसि मुंहिंजो, मां सुन्नी आहियां, मां सुन्नी आहियां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाणे ॻाल्हि पिया कनि त पंजाब में को जलसो थियो आहे, इश्तिहार वञो छपियो अथनि, जलसो थियो आहे, उनजे इश्तिहार में लिखियो अथनि त जेको भक्त थींदो कांकनि जे गोश्त में, कांवनि जे गोश्त। ॻाल्हि सम्झो था? पोइ जेके कांव खाईंदा त उनजो अकुल बोड़ो हूंदो, सम्झो था न? हा, सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह, रब जा शुक्राना जो असां अहले सुन्नत में आहियूं। अल्लाह ताला इन तरीक़े ते जियारे, इन तरीक़े ते रब चल मौत नसीब। जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह,
सुन्नत ते अमल कंदो आ। नमाज कंहिंजी सुन्नत आ? मदीने वाले साईं नमाज पढ़ी, चैन यारन नमाज पढ़ी, पंजतन पाकन नमाज पढ़ी, अशरतुल मुबश्शिरीन नमाज पढ़ी, 12 इमामन नमाज पढ़ी। हाँ, पो बगदाद वाले साईं नमाज पढ़ी। असांजे मुर्शिदन मशाइखन तू जेकी भी सिंध जा बुजुर्ग आहिनि हर हिक जी सवाने पढ़ी ॾिस, 5 वक्त नमाज त पढ़नि था, पर पूरी रात रोंदे रोंदे नफ़िल पढ़ंदे अखियुनि मां ॻोढ़ा ॻाड़ींदे ॾींहुं गुज़ारे रात गुज़ारे। ॾींहं जो नफ़िल, रात जो नफ़िल, अल्लाह जी इबादत ऐं बंदगी कनि था। पोइ तूं बि नमाज पढ़ंदे भला जे सॼी रात वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा, सॼी रात सजदन ऐं क़यामन में न गुज़ारी त घटि में घटि 5 वक्त फर्ज़ त पढ़ न। हाँ, जेको हिकिड़ी नमाज ॼाणी वाणी छॾींदो आहे न, इस्लाम जो ज़ंजीर कड़े कड़े खां छिन्नी धार करे थो छॾे। हाँ, मदीने वाले साईं फरमाए जेको ॼाणी वाणी नमाज तो छॾे उहो अल्लाह जे ज़िम्मे खां ॿाहिरि निकिरी वियो। हाँ, साईं फरमाइनि था जेको हिकिड़ी नमाज ॼाणी वाणी छॾे थो उनखे 640 साल दोज़ख जी बाहि में साड़ियो वेंदो ऐं जहन्नम जो बुरे में बुरो अज़ाब, बुछड़े में बुछड़ो साड़ींदड़ जलाईंदड़ अज़ाब 2 तबक़नि खे थींदो। हिकिड़ो बेनमाज़ियुनि खे, ॿियो ज़ानियुनि खे। नमाज़ नथो पढ़े, ॿियो ज़िनाकारी बेहयाई थो करे, पंहिंजी ज़ाल सुहिणी हसीन उहा नथी वणे, पराई कारी कोझी औरत ओॾे लोणा वराईंदो थो वते पियो, बेहयाई जो इर्तिकाब थो करे। साईं फरमाइनि था क़ुरान मजीद में रब्बे कायनात इरशाद फरमायो अदाउस सलात वत्तबउश शहवात फसौफ यल्कौन गय्या। जब नमाज़ूं ज़ायो कयूं, जन बेहयाई ज़िनाकारी गुनाह जा कम कया, उन्हनि खे गय्या वारे खूह में उछलायो वेंदो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वेठा आहिनि त हिकिड़ो वॾो आवाज़ थियो, जीअं का शइ किरंदी आहे ददकार थींदो आहे न, एॾो ज़ोरदार आवाज़ थियो। माण्हू तहलजी विया, उन आवाज़ खे ॿुधी माण्हू जूं दिलियूं कंबी वियूं। सहाबनि अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, हीउ छा जो आवाज़ हुयो? पाण फरमायो त ज़मीन आसमान जे पैदा थियण खां अॻु में गया वारो खूह जहन्नम वारो जेको रब ख़लकियो, उन में मलाइकनि हीअं पत्थर उछलायो, वो यको पे वियो अॼु तरे ताईं पहुतो। एॾो गया वारो खूह ऊनो, वो अॼु पत्थर वञी तरे ते पहुतो आहे, जंहिंजो ददकार तव्हां ॿुधो। इहो सॼो खूह जहन्नम जी बाहि सां भरियो वेंदो। साहबनि चयो या रसूल अल्लाह, पोइ इन्हनि में कंहिंखे विधो वेंदो, कंहिंखे इन्हनि में अज़ाब ॾिनो वेंदो? सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त हिकिड़ा नमाज नथा पढ़नि, ज़िनाकारी कनि था, इन गैया वारे खूह में उछलाया वेंदो। वो मुसलमान ख़ुदा खां डिॼो। साईं फरमाइनि था त हदीस कुदसी आहे, 3 माण्हुनि जे मथां अल्लाह खे सख़्त कावड़ हूंदी आहे। 3 माण्हुनि ते रब जो सख़्त ॾमर ऐं सख़्त कावड़ हूंदी आहे। हिकिड़ो उहो माण्हू जेको वाइज़ ॿुधे ऐं अमल न करे, नसीहत ॿुधे, तकरीर ॿुधे, अमल न करे। ॿियो उहो माण्हू जेको पंहिंजे पाड़े सिरण औरत सां ज़िना करे, इन तो अल्लाह जी कॾहिं कावड़ न लहंदी। हाँ, ज़िना हर जाइ ते बुरी आहे, पर पाड़े सिरण औरत सां ज़िना करे, ॿिए हंध जूं 70 ज़िनाऊं ऐं पाड़े वारी औरत सां हिकिड़ी ज़िना, एॾी कबी, एॾो बुरो फेर। मदीने वाले साईं फरमायो त जेको ज़िना थो करे, इन शख्स जे लाइ अल्लाह जी कावड़ ऐं ॾमर इन तां कॾहिं लहंदो ई न। जेको पंहिंजी पाड़े सिरण औरत सां ज़िना करे। ऐं 3 नंबर ते उहो माण्हू जेको पीरी अची वई, उमिरि गुज़री वई, जवानी गुज़री वई, कुराड़प अची वई, पर अञा बि रब जे दर ते मोट नथो करे, अञा बि रब खां माफ़ी नथो वठे, अञा बि गुनाहनि ते दिलेर बणियो बीठो आहे। इन कुराड़े ते रब खे सख़्त कावड़ ईंदी आहे, जो बदन जा उज़वाबुनि जो साथ मोकिलायूं था वञनि पिया, पर अञा रब जे दर ते मोट नथो करे। हाँ, वदा हदीस पाक में आहे त जॾहिं बानो अल्लाह जे दर ते मोटंदो आहे न, त रब ख़ुशि थींदो आहे।
कानू मुझे दर ते आयो आहे अल्लाह ॻाल्हायो अल्लाह ख़ुशि थींदो रब खे ख़ुशि कंदो या नाराज़ कंदो अल्लाह खे राज़ी कंदो या नाराज़ कंदो जेके चओ था रब खे राज़ी कंदासीं हथ रोज़ मथे खणो रब खे राज़ी कंदो न त पोइ 5 वक़्त नमाज़ पढ़ो ज़िनाकारी खां पाण खे बचायो वाइज़ नसीहत ॿुधी उन ते अमल कयो मस्जिदुनि खे आबाद कयो हाँ नमाज़ ॾाढी ॾुखी आहे अबा दुआ जे लाइ आया आहियूं हेॾो पंधु करे तव्हांजे दुआ जे लाइ आया आहियूं पर उहो पियो चए त भाउ सही फ़कीर साहिब दुआ कजे चइबा जहिड़ी नियत तहिड़ी मुराद तव्हांखे बि दुआ वठण जो इरादो हुजे न अमल कयो वाइज़ ॿुधी नसीहत ॿुधी अमल कयो इंशाअल्लाह रब तव्हांखे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारींदो अल्लाह कंदो हिते बि ख़ुशि हूंदो अॻिते बि ख़ुशि हूंदो चल मदीने वारे साईं जो पाड़ो नसीब हूंदो चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मुझो सोनो पीर दस्तगीर महबूब सुभानी गौसे आजम चीलानी मञो था न गौसे आजम ओ मुर्शिद जीलानी गौसे आजम ओ मुर्शिद जीलानी करे साते नजर का नूरानी गौसे आजम ओ मुर्शिद जीलानी गौसे आजम चौ गौसे आजम ओ मुर्शिद जीलानी करे साते नजर का नूरानी बेड़ो बुढ़ड़ीअ जो जान बतो तारियो मुर्दो चेरो करे तो उतारियो तुंहिंजी जारी करामत ऐं कानी तुंहिंजी जारी करे असां ते नज़र का नूरानी गौसे आज़म ओ मुर्शिद जीलानी गौसे आज़म शान तुंहिंजो सयाला उत्तम कुल वलियन ते तुंहिंजो कदम आही कामिल तू कुतबे रब्बानी आई करे असां ते नजर का नूरानी हजरत पीराने पीर दस्तगीर जॾहिं मन विसाल जो वक़्त आयो हेॾो अल्लाह जो कामिल वली हेॾो बरगुज़ीदा हेॾो अल्लाह ताला जो महबूब कामिल अकमल वली जॾहिं मन विसाल जो वक़्त थो अचे त संदन साहबज़ादे खे फरमाइनि था पुट मूंखे खट तां हेठि लाइस मूंखे ज़मीन ते लेटाए बाबा इहे छो पुट अॼु मां अब्दुल कादिर बेनियाज़ रब जे हुज़ूरी में थो वञा अॼु बादशाह जे बादशाह आकमुल हाकिमीन जे दर ते थो वञा ओ बच्चा मूंखे खट तां हेठि लाए ज़मीन ते सुमार हंध न विछाइजांइ बिस्तरो न खिंडाए जाए मूंखे ज़मीन ते लेटाए पंहिंजो हीरो हाल बनाया मन मुंहिंजे रब खे मूंखे बाझ पवे कामिल कंबदा विया इहे चवंदा विया वठिजो राह रसूल जी कामिल कंबदा विया इहे चवंदा विया वठिजो राह रसूल जी पंजई
केडी न्याज़मंदी दुनिया ते कई रब जी के इहो आहे फिक्र आहे इहो छा आहे हां दुनिया जो फिक्र रखियो अथव न बनी कया दा हाणे पंहिंजो मुद्द अचे थी पानी अचे बिज पोखणा आहिनि रोंबा करणा आहिनि फिक्र आहे न दाना थींदा बचन जो गुज़र सफ़र कंदुसि घर ठहराया गर्मी खां सर्दी खां अझो हुजे बचन जे लाइ कुझु कयां बनी वठां दुकान ठाहियां इहो आहे फिक्र माश दुनिया जो फिक्र ॿियो हूंदो आहे फिक्र आख़िरत यानी इहो सोचे त मां आहियां केरु आयो किथां आहियां मूंखे वञणो काॾे मूंखे कंहिं पैदा कयो आहे मूंखे छो पैदा कयो वियो आहे धरती ते मां छो आयो आहियां अबा कॾहिं सोचियो अथव इहो हा अदा दुनिया कमाइण जो फिक्र त हिंदुनि को काफ़रनि वाणियुनि ओडनि भीलनि खे ॿार पर मोमिन बाने खे हूंदो अथव फिक्र आख़िरत जो मुसाफ़िर वाट वेंदड़ तो उथी जल्दी तैयारी कर सटे सांगा सभई सारा हलण जी होशियारी करदा मुसाफ़िर वाट वेंदड़ तू उथी जल्दी तैयारी कर अदी के ले महल मारियूं पकियूं पुख्तियूं इहे गाड़ियूं अजल तोखे वते ताड़ियूं उने जी बि इंतज़ारी करदा मुसाफ़िर वाट वींदड़ तू उथी जल्दी तैयारी कर सटे सांगा सभई सारा हलण जी होशियारी कर मुसाफ़िर वाट वींदड़ तू उथी जल्दी तैयारी कर छॾे कुंधर विया बनियूं ज़मींदारियूं खाता बनियूं अब विया या कोन विया हाँ अज जंहिंजे ईसा ले सवाब में ख़ैरात में ही महफ़िल कई थी वीचारो घर ॿार बचड़ा अज़ीज़ छॾे वियो या कोन वियो हाँ हज़रत फुज़ैल बिन अयाज़ खे हिकिड़े माण्हू अचे चयोसीं मूंखे का नसीहत कयो वाइज़ का तकरीर कयो साईं फरमायो पुट पीउ जहिड़ो थिए कि नसीं बाबो गुज़ारे चए पुट जे अबे जे मरण में जा तो नसीहत न पिराई त मुंहिंजी तकरीर तोखे कहिड़ो असर कंदी पुट वॾी नसीहत इहा आहे न अबो तुंहिंजो तोखे वात जा गिरह कढी खारायई पालियई निपायई कुल्हनि ते खणी घुमायई तुंहिंजी अमड़ जेका तुंहिंजे मथां ओजागा करे ओराणा करे तोखे लोलियूं ॾेई सुम्हारण वारी उहा अमड़ जुदा थी वई अबो विछड़ी वियो अञा तोखे इबरत नथी पवे त इन सफ़र ते जॾहिं मुंहिंजो अबो वियो जिते मुंहिंजी अम्मा वई जिते मुंहिंजा मिट विया सुभाणे मूंखे बि ॾे वञिणो आहे हो जनाज़ो जॾहिं तुंहिंजो खजंदो ईंदई कुल माइट मारूअड़ा सारे वग खां वींदे विछड़ी अकेलो तो खे हलणो आहे जेॾी महिल जनाज़ो घर मां खजंदो आहे कांधी खणण लॻंदा आहिनि मैयत उन्हनि जो रूह मलाइक छाती ते आणे रखंदा आहिनि पंहिंजे घर वारनि जा आवाज़ मैयत ॿुधंदो आहे मैयत पंहिंजे घर वारनि जा आवाज़ ॿुधंदो जेॾी महिल घर जा भाती अखियुनि मां ॻोढ़ा बीठा ॻारींदा आहिनि ज़ाल पई रोंदी आहे त मुंहिंजा वर ओ मुंहिंजा घर वारा अॼु काॾे विछोड़ो कयूं थो वञी अॼु मूंखे रमी बनायूं बेवाही बनायूं अॼु कहिड़े वतन ते थो वञी त मैयत पंहिंजे घर वारी जा इहे आवाज़ ॿुधंदो भाउर रोंदा आहिनि ओ अता अॼु काॾे विछोड़ो कयूं थो वञी जेॾी महिल अबो रोंदो आहे ओ मुंहिंजा जवान पुटड़ा अॼु काॾे विछोड़ो कयूं थो वञी अमड़ चीचर रोंदी आहे ओ मुंहिंजा पीउ बचड़ा अॼु काॾे जुदाई कई अथई जेॾी महिल बच्चा तुंहिंजा रोंदा जेॾी महिल बचड़ा तां करे चवंदा ओ बाबा
तो वञी ओ बाबा असांखे कपड़ा केर वठी ॾींदो असांखे ईद जी ख़र्ची केर ॾींदो जेॾी महिल बच्चा रोंदा आहिनि मैयत ताह करे चवंदो आहे ओ कांधियो थोरी देरि सब्र कयो मां पंहिंजे बच्चनि खां आख़िरी मोकिलाणी त करे वठां जनाज़ो जॾहिं तुंहिंजो कजंदो ईंदई कुल मैट मारवड़ा सारे वग खां वींदे विछड़ी अकेलो तो खे हलणो आहे सारे वग खां वींदे विछड़ी अकेलो तो खे हलणो आहे मिल्कियत गॾु न हलंदई ओदा दुकान गॾु न हलंदई तुंहिंजी मारी बंगला गॾु न हलंदई मिट यार दोस्त कब्र में गॾु न हलंदई पर जे कब्र में कम ईंदई त मदीने वारो साईं कम ईंदई सुभान अल्लाह अज़ीज़ मूंखे दफन करे विया अज़ीज़ मूंखे दफन करे विया हयात मूं वटि हुज़ूर ईंदो हुननि लताड़े फिटी कयो हिन सिमो खयो ज़रूर ईंदो जिथे अबो गॾु न हूंदो जिथे अम्मा गॾु न हूंदी सारे वगड़ खां विछड़ी अकेलो थी वेंदे पर उन सोढ़ी सामी में अबो अमड़ न चन अतो न चे यार न चे दोस्त दिलदार कम न चे पर उन सोढ़ी सामी में मदीने वारो वीर पंहिंजो जलवो ॾेखारींदो मिल मोहम्मद ॾिठे मां अॼु सफ़र ते थो वञा मिल मोहम्मद ॾिठे मां अॼु सफ़र ते थो वञा अॼु सफ़र ते थो वञा या रसूल अल्लाह अॼु सफ़र ते थो वञा मिल मोहम्मद ॾिठे मां अॼु सफ़र ते थो वञा ओ मुंहिंजा प्रिय प्यारा पोइ उन महबूब खे जे अॼु राज़ी कई अॼु सुहिणे जे सुन्नतुनि ते अमल कई अॼु जे महबूब जे दीन ते अमल कई त सुभाणे क़ब्र तुंहिंजी जन्नत जो बाग़ीचो बणिजी वेंदी मलाइका पुछा कंदा मां कुंत तक़ूल फी हक़ हाज़र रजुल हिन महबूब खे सुञाणंदो हुए छा चवंदो आहे हिन महबूब जे बारे में जन हिते महबूब खे सुञातो न हबीबनि जी सुन्नत शरीयत ते अमल कयो उहे चवंदा मां सुञाणा थो ही मुंहिंजो लजपाल मोहम्मद करीम मां सुञाणा थो मुंहिंजो सुहिणो मदीने वारो साईं आहे पोइ मलाइक उनखे पहिरीं दोज़ख जी खिड़की खोले ॾेखारींदा तुंहिंजी जाइ इहा हुई पर हिन पुनल खे तो सुञातो आहे ए मलाइको हाणे हिन जी क़ब्र खे जन्नत जो बाग़ीचो बणाए छॾियो मिनल हरीर व अफरिशूह मिनल हरीर पट जूं पोशाकूं पारायोसि पट जा गादेला विछाए ॾियोसि नम का नौमतिल उरूस इएं सुम्हिजे घोट कुंवार ख़ुशीअ वारी राति में सुम्हंदा आहिनि जो तो महबूब मदीने वारे खे सुञातो पर ख़ुदा न ख़ास्ता जे महबूब खे न सुञातई न मलाइक पुछा कंदा मां कुंत तक़ूल फी हक़ हाज़र रजुल हिन महबूब खे सुञाणंदो आहे चवंदो हा हा ला अदरी हाय अफ़सोस मूं ख़बर न आहे केरु आहे मां नथो सुञाणा पोइ पहिरीं हिनखे जन्नत जी खिड़की खोले ॾेखारींदा तुंहिंजी जाइ इहा हुई पर हिन पुनल खे तो न सुञातो आहे ए मलाइको हिन जे हेठों बि बाहि ॿारियोसि मथों बि बाहि ॿारियोसि सेरांदी पेरांदी हिन जे बाहि फड़कायोसि ऐं हिन जे क़ब्र खे जहन्नम जी खॾ बणायो जे मदीने वारे वीर खे न सुञातो पोइ महबूब जी सुञाण कम ईंदी या कोन कम ईंदी उहा सुञाण हासिल करणी आहे या न महबूब जी फरमाबरदारी कर सुञाण इहा आहे जो हबीबनि जो हुकुम मिले त अमल करे ॾेखार
जो नमाज न पढ़ंदो ही तो पंजो छद ज़ुल्म छद गुनाहन जा कम छद बेहयाइन जा कम छद वक्त घणो गुज़री वियो दा हयाती ते को भरोसो कोन बम्बली वारा तोखे पक हुजे त तू अञा 5 साल जेरो हूंदे बुधायो हां आहे का पक त अञा घणा साल घणा ॾींहं घणा कल का पक काने केॾी महिल मौत अची वञे मुंहिंजा पिणी प्यारा पोइ अॻिते जी तयारी कयो इहो फ़िक्र आख़िरत पंहिंजे दिलनि में पैदा कयो अमल सालिह कयो मस्जिदुनि खे आबाद कयो ख़ुदा जो ज़िक्र कयो अलाह तौफ़ीक़ ॾे त तहज्जुद जी नमाज़ पढ़ो ओ मुंहिंजा दा रब करीम जे फरमाननि खे ॿुधी अमल कयो मदीने वारे साईं जे सुन्नतुनि ते अमल कयो रब तव्हांजा ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार महबूब जी सुन्नत में बिनी जहानन की भलाई ऐं कामयाबी है। मुझा दोस्तों महबूब जे फरमा बरदारी करण वारो महबूब जे फाकुर में हूंदो जेके महबूब जी बेफरमानी था कन कुरान जो फैसलो आ तो उन्हनि खे या त फितने में गिरफ्तार थींदा या त दर्दनाक अज़ाब उन्हनि खे ॾिनो वेंदो अन तुसीबहुम फितनतुन या तो उनके फितनो पहुंचंदो वड़ो को आज़माइश वड़ो को इम्तिहान वड़े के फितने में पइजी वेंदा या उन्हनि खे दर्दनाक अज़ाब में गिरफ्तार कयो वेंदो वदा दुनिया जे फितनन खां बचण चाहीं थो जे आख़िरत जे अज़ाबन खां बचण चाहीं थो तो मुझे सोने हबीब जो सच्चो फरमा बरदार थी पाण अमल कर पंहिंजे बच्चन खे भी नमाज़ी बना पंहिंजे घर वारनि खे भी दीनदार बना ओ मुजादा महबूब जे सुन्नत शरीयत जी पाण भी ताबेदारी कर पंहिंजे बच्चन खे भी इन ॻाल्हि जी तरकीब तालीम ॾे त उहे भी नेक बणजन बच्चा तुंहिंजा सालिह थींदा त इहो भी तुंहिंजो सालिह अमल आहे जेको आख़िरत में तोखे नफ़ो ऐं फ़ाइदो ॾींदो चओ सल्लल्लाहु अलैहि या ये तो पूछे तो अर्ज है तो को मानू मरी तो वने चंद्र में 5 रातियों पियूं हुजन या चंद्र जो 5 रातियों गुजरी वनन तो कोई मानू चवन था त हाने ही 5 कुन में मोह आहे हाने यो 7 मानू या 14 मानू छिकींदो हल ये वरी जाहिलन जी शरीयत समझो जाहिलन जी शरीयत ही पंहिंजी हिकड़ी जाहिलन जी शरीयत भी वरी कुरान मायन जी शरीयत कुरान जी शरीयत ही जुदा साईं बकरी पई पारे में मुंह विधई पारे में को अटो पियो तो बकरी मुंह विधो मुंडी फांसी पियो नानी कुराड़ी के चौदा मां है बकरी जी मुंडी फांसी पई हाने को तरीको दस कुरान जी शरीयत बुझो वारो पे जेको हो बकरी वारो पे बकरी मरदी को बकरी हार दे बकरी तो कुछ जी वही मुंडी नहीं वही पर मुंडी तो मतलब में रहती वही पारे में मां है नानी बान खो मुंडी देने में अंदर रहती वही जहां भाती घर जा मरंदस तेजे करे ये करे जो कोको हणोस या पेरन में धागा बधोस या कब्र ते 7 किल खोड़ियोस मुख्तलिफ इलाकन में मुख्तलिफ रवाज है या अक पूरियोस खुदा जा बाना लिकुल अजलिन मुसम्मा हर इंसान जे ला मुकर्रर टाइम रब मौत जो करे छडियो इज़ा जा अजलहुम ला यस्तअखिरून साअतन वला यस्तक़दिमून जने मौत आयो त हिकड़ो लम्हो न अगते थे न पोइते थे हर के जो वक्त मुकर्रर आ 5 भाती मरन या 10 भाती मरन यो हुन मुए साइन जो को भी ताल्लुक नाही हर को पंजे वक्त ते मरंदो आ या सरासर जहालत वाली रस्म आ शरीयत में जो को भी दलील कोने को ऐं जेको मैयत के कोका ठोके थो यो वडो जुल्म आ मैयत के अजियत पहुंचे थी मैयत दाह कंदो आ जो अर्श आज़म जुंबश में अची वेंदो आ समझो था तो मैयत के कोका हण या वरी चवंदा 5 कुन में मोआ अब हाने जो लाश जेको आ घर जे दर का न कढो भित टपाए कढो या कुरान जी शरीयत अल्लाह शरफ पनाह में रखे अगर को मानू मरी तो वने तो उनके गुस्ल ॾियनि था ओलह खाबे दे पैर करे इहो जवाब जरूर ॾींदा बाबा असुल आहे काबे दे मुंह कर
काबतुल्लाह शरीफ दे मुंह करण जेमल मैयत के गुस्ल ॾियारबो आहे पोइ टेक ॾेई मथे उतारबो आहे त उन जो मुंह क़िबले शरीफ ॾे हुजे ऐं पेर करण में जॾहिं माण्हू हयात आहे त उन ते अहकाम शरीयत जा लागू थियनि था काबे ॾे पेर न करे अदब करे जॾहिं मरण खां पोइ उन तो अहकाम ख़तम थी विया हाणे तबरुकन तयम्मुनन उन खे क़िबले ॾे मुंह कराइजे छो त अॻिते उन सां आसानी थिए उन जे लाइ असांजे फतवा जो किताब आहे शामी फतवा शामी वारे लिखियो आहे त जेमल मैयत खे गुस्ल ॾियारियो था त उन जा पेर क़िबले ॾे करे सुम्हारियोसि जीअं उन खे उथारिजे त उन जो मुंहुं काबे शरीफ ॾे थिए सुभान अल्लाह अल्लाह ताला जल्ल शान शाल असां सभिनी खे महबूब जे सुन्नत ऐं शरीयत ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए हयाती जा फसाश अल हबीबन जे दर जी ग़ुलामी में पूरा कयो मुसलमाननि जे मुक़ाम में मुसलमाननि खे पूरबो गैर मुसलमान खे मुसलमाननि जे मुक़ामनि में न पूरबो अल्लाह से इंशाअल्लाह अमल जी तौफ़ीक़ जी बाबा जी محمد وعلى آله وصحبه أجمعين اللهم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم يا الله نصاري جماعة